झीलानी मलाखड़ा सज्जाद खास के लिए चैनल के सब्सक्राइब जरूर करना है, बेल आइकन के प्रेस करना तो जी सही नहीं वीडियो ता चैनल के सब्सक्राइब कर जा, लाइक करना उतार जा, बेल आइकन के जरूर प्रेस कर जा तो जी हर नओं वीडियो ताते प्रेजेंट चैनल के सब्सक्राइब जरूर कंदा तो जी असांजी हौसला अफजाई के तस्वीर कढाए तो गुलाम हुसैन जे हूंदे जिते गुलाम हुसैन है उते सां करके तस्वीर कढाई करो अज कढाई है वडी मेहरबानी करो। हां निकरी वेंदी इंशाअल्लाह सजी छोटे पिता हुसैन पठान दे 100 का बिल मुंह वटे जमशेद तेरा गाजी खान देरा इस्माइल खान से जमशेद भाई का 100 का बिल है साईं जो बि थोड़ा तो मूंखे 500 रुपया नाम सां नवाजो साईं हमेशा भाईंदो मूंखे ऐं जॾहिं औताक थी वेंदो आहे तॾहिं बि सजूदे लाला जो जी जेदे खान वाली राशिद खटिया दे 5000 बिल थी वियो खान वाली राशिद खटिया दे 5000 बिल थी वियो मलाखड़ो साईं जी बाकायदगी सां ले पियो बाकायदगी सां वाह वाह बाकायदगी सां ले पियो वाह वाह 5000 बिल बड़ी मेहरबानी साईं बचल शाह जी चेयरमैन कादिर बख्श लाखे जी असलम सलीम बर्च साहब जी मौला से सलामत रखे मोहम्मद जोके साहब जी शफी मोहम्मद लाखे जी वडेरे सिकंदर जी बड़ी मेहरबानी शाजिर खान डेरा इस्माइल खान जो 100 रुपया बिल थी पहलवान से बिस्मिल्लाह चाहतो थी ये मतलब बिस्मिल वटा है होडा राशिद एक्शन में बंद कर जो बात नहीं खाली अंदर नहीं ख्याल बुर्दाडो उचाती मको खुला थियो ना चाहे मने सीधी मारे जले बाटे व्यूअर्स तवा सबरन के मुझे तरफ सलाम आई तवा असाजा ये मलाखड़ा झीलानी मलाखड़ा ते ॾिसी सघो था इन चैनल के लाइक करियो सब्सक्राइब करियो ऐं शेयर करियो वॾी महिरबानी।